वेलकम बैक नाज़रीन। अचो तो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अॼु असां चांहि बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे असांजे मौज़ूअ महिमान खां को बि सुवाल करे सघो था। डॉक्टर साहब वक़्तु खां पहिरीं ॻाल्हि पई हली, मैडम बि ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जॾहिं थधि जी मौसम हूंदी आहे, जॾहिं सियारो आहे या जॾहिं बरसाति पवंदी आहे, मां मैडम खां सवाल त उन वक़्तु दिलि छो चवंदी आहे त चांहि पीजे या गरम चांहियूं इस्तेमालु कंदा आहिनि। चांहि जे लाइ अक्सर दोस्त कॉलेज में या डॉक्टर हलिया वेंदा आहिनि, ॿाहिरि वञी पीअंदा आहिनि या घर में बि। त छा थधि में चांहि असांखे वधीक जेको स्ट्रॉन्ग कंदी आहे? बेसिकली डॉक्टरी हिसाब सां इहो आहे न्यूट्रिशनली त असां वटि बेज़ल मेटाबॉलिक रेट हूंदो आहे। अच्छा। जेको फिजियोलॉजिकली थधि में जेको आहे न BMR वधी वेंदी आहे, माना असांखे रिक्वायरमेंट कैलोरीज़ जी वधी वेंदी आहे। जिस्म खे थधि खे फाइट करण लाइ वधीक कैलोरीज़ खपनि। जेकॾहिं असांखे कैलोरीज़ घटि हूंदियूं त असां थधि खे फेस न करे सघंदासीं। इन करे रिक्वायरमेंट नेचुरली असांखे जॾहिं थधि वधंदी आहे त नेचुरली असांजी रिक्वायरमेंट वधंदी आहे त कैलोरीज़ घणी वठूं। ऐं चांहि जेको आहे न बहितर कैलोरीज़ आहिनि। जॾहिं असां हिन में खंडु विझूं था, खीरु विझूं था त हिन में कैलोरीज़ जेके आहिनि न एतिरियूं जेका 150 खां कैलोरीज़ अची थियूं वञनि, जेके असांजी बूस्टअप कनि थियूं एनर्जी खे। उन लाइ हिकिड़ो ऐं ॿिया हिन जा कंटेंट्स मिली करे हेल्थ जा बेनिफिट्स हिकिड़ा मतिलबु थधि जे मौसम खे असांखे वधीक स्ट्रॉन्ग कनि था, इम्यूनिटी खे एनहेंस कनि था, इम्यूनिटी खे वधाइनि था, जेको असां हुनखे इम्यूनिटी खे फाइट करे सघूं था, माना थधि खे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हांजे रिसर्च में कॾहिं ईअं आयो त जॾहिं कंहिं माण्हू खे टेम्परेचर हुजे, बुखार हुजे, त उनखे बि जॾहिं चांहि पीआरी वञे त उनजो बुखार घटी वेंदो आहे? ईअं छो थींदो आहे? उहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी, बहितरीनु क्वेश्चन आहे। हिन में कैफ़ीन पियल आहे। कैफ़ीन जेको आहे न एंटी पायरेटिक बि हुनजो इफेक्ट आहे ऐं एंटी इंफ्लेमेटरी बि इफेक्ट आहे। जीअं असां अवल बि हिन ते डिस्कस करे चुका हुआसीं त असांजो जेको दिमाग़ जो थर्मो आहे उन ते वञी इफेक्ट कंदो आहे, उन ते इफेक्ट करे थो ऐं उन सां हिकिड़ो टेम्परेचर रेगुलेटर जेको मैकेनिज़म आहे उन ते इफेक्ट करे थो, टेम्परेचर खे नॉर्मल रखे थो। ऐं ॿियो असांजो हार्मोनल लेवल जेको आहे न फ्लेवोनॉइड्स जो बहितर इफेक्ट जेको आहे न, उहो हार्मोनल लेवल नॉर्मल रखे थो, स्ट्रेस घटाए थो। जॾहिं स्ट्रेस वारा हार्मोन वधी था वञनि, असां चांहि पीऊं था त असां फील कंदा आहियूं त असांजे स्ट्रेस जिस्म मां घटिजी वेंदो आहे। ॻाल्हि इहा अची वई तव्हां त जॾहिं स्ट्रेस में हूंदा आहियूं, जॾहिं असां परेशान हूंदा आहियूं त इंसान, डॉक्टर साहब जी हिन ॻाल्हि मां इहो ज़ाहिर थी वियो त जेको आहे स्ट्रेस जेको आहे उन में बि असां कैफ़ीन या चांहि पीअंदासीं त उहो घटी थो वञे। त तव्हां चयो त जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ स्ट्रेस हूंदो आहे त चांहि पीअंदा तव्हां पाण खे फ्रेश महसूसु कंदा आहियो? डॉक्टर साहब, हूअं त मां नंढपिण खां वठी चांहि मुंहिंजी हैबिट रही आहे। चांहि जी मां ॾाढो मूंखे शौक़ु रहियो आहे। पर जॾहिं मूंखे को अहिड़ी टेंशन हूंदी आहे पंहिंजे कम जे हवाले सां, मतिलबु को मूंखे CD जेके आहे ठाहिणी आहे या कंहिं वीडियो जी शूट ते मूंखां जेको कमु न पियो थिए, पोइ जॾहिं मां ॾाढी टेंस थींदी आहियां त पोइ मां हमेशह पर्लडस्ट पी वठंदी आहियां। पोइ मुंहिंजे ज़हन तां टेंशन लही वेंदी आहे। अच्छा, मां खोड़ सारियूं चांहियूं जेके आहिनि यूज़ कयूं आहिनि, पर पर्लडस्ट जेके आहे उन्हनि जो हिकिड़ो ज़ाइको आहे पंहिंजो, हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे ऐं हुनजी हिकिड़ी पंहिंजी मतिलबु टेस्ट आहे, तमामु मतिलबु बहितरीनु लॻे थी मूंखे। इन करे तव्हां हुनखे घणो इस्तेमालु कंदा? चांहि जे अंदरि कहिड़ो टेस्ट आहे जेको असांखे वणंदी आहे? टेस्ट में छा हूंदो आहे हिन में? टेस्ट मुख़्तलिफ़ केमिकली, इहो बि हिकिड़ो जेकॾहिं साइंसी ॻाल्हि में वञे त इहो बि हिकिड़ो केमिकल आहे जेको असांखे वणंदो आहे। जेका शइ वणंदी आहे तव्हां इस्तेमालु कंदो? बिल्कुलु। ऐं हिकिड़ी सुठी प्रोडक्ट जी आहे त उन में बहितर टेस्ट हूंदी आहे। जीअं पर्लडस्ट आहे, उनजी टेस्ट ॿियनि खां कंपेयर करे बहितर आहे। न, टेस्ट वधाइण लाइ छा छा मिलाए वेंदा आहियूं? जेके ख़ाली पता तव्हां इस्तेमालु करे त उहो त कोड़ा लॻंदा आहिनि। हा, न ख़ाली पता न, हे हिनखे प्रोसेस कंदा आहिनि। जॾहिं बि इहे प्लांट मां जेके ॿुधायो तव्हांखे, कैमिला साइनेसिस जेकी प्लांट आहे उन मां इहा प्रोसेस थींदी आहे। प्रोसेस खां पोइ इहा शइ तयारु थिए पई ऐं उन तयारु थियण खां पोइ जॾहिं मार्केट में अचे थी ऐं उनखे असां पंहिंजो गरम करे पाणी में ऐं असां हीट करे ऐं जॾहिं इस्तेमालु कयूं था त पोइ उहे जेके फ्लेवोनॉइड्स आहे या फ्लोराइड आहे उहे उन पाणी में मिक्स करे उनजो पंहिंजो असरु ॾेखारनि पिया। असां पती त इस्तेमालु न कयूं, पती वारो असरु जेको आहे न पूरो पाणी में अची वेंदो। पती त अलॻि थी वेंदी आहे, उहो उन पाणी में अची वेंदो, चांहि में अची वेंदो, जंहिंजो टेस्ट हिकिड़ो जेको वणंदड़ टेस्ट डेवलप थी पियो। अच्छा डॉक्टर साहब, चर्बी जेका आहे, थुल्हा माण्हू हूंदा आहिनि त जेको चांहि असां पीऊं था, इन जी चर्बी ते कहिड़ो इफेक्ट आहे या असरु आहे? चांहि स्टडीज़ जेके काफ़ी हिन ते स्टडीज़ थियूं आहिनि ॿाहिरि मुल्क में बि, असांजे मुल्क में बि, चांहि बर्न थी करे कैलोरीज़ खे, माना जेका चर्बी आहे उनखे बर्न थी करे, उनखे ख़तमु थी करे, माना वेट रिड्यूसिंग में हिन जो सुठो इफेक्ट आहे। वज़न घटाइण में, जीअं तव्हांखे मां इहो ॿुधायो त जेको चांहि सां जेको आहे न हमारी सर्कुलेशन वधी थी वञे त अहिड़े हिसाब सां BMR असांजे जिस्म में वधे थो। BMR जेको बेज़ल मेटाबॉलिक रेट वधंदो आहे त पोइ उन सां असांजो वेट लॉस थियणु शुरू थींदो आहे।
पर इन जो बहितर इफेक्ट आहे जेके चांहि में तव्हां बग़ैर चीनी जे इस्तेमालु कयो था त पोइ तव्हांखे 0 कैलरीज़ थी वञे। जेके तव्हां खीर ऐं नथा विझो पोइ तव्हांजी कैलरीज़ हिकु नेचुरल त तव्हांखे बेवरेज थी वई, पर हिन वक़्तु कैलरीज़ आहिनि। जेकॾहिं कैलरीज़ तव्हां नथा इस्तेमालु करणु चाहियो त पोइ हिनखे तव्हां खंडु इस्तेमालु न कयो। 0 कैलरीज़ थींदी, 0 कैलरीज़ मां तव्हां जॾहिं BMR वधी वेंदो त तव्हांजी फैट बर्न ज़्यादा थींदी, फैट बर्न थींदी ऐं वेट रिड्यूसिंग शुरू थी वेंदो। मतिलबु इहो बि हिकिड़ो फ़ाइदो आहे। बिल्कुलु वेट रिड्यूसिंग में हिन जो सुठो इफेक्ट आहे चांहि जो। इहो तमामु सुठो इफेक्ट आहे। अञा हिन जो हिकिड़ो पहलू रहे थो जंहिं ते ज़रूरु ज़िक्र असां कंदासीं, जेके ऑक्सीडेंट एंटी ऑक्सीडेंट जेके उन्हनि जो तमामु हिकिड़ो अहम रोल आहे ऐं तमामु हिकिड़ी ख़तरनाक बीमारी में जेको चांहि जो उन में जेको सो रोल आहे उन ते दीबा तव्हां चयो त 10 सालनि खां मां पेरल डस्ट जेका चांहि इस्तेमालु कयां थी। जेकी आहे हिकिड़ी मशहूरु चांहि आहे ऐं इन जूं पाड़ूं जेके आहिनि सिंधी रिवायतनि जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं मां त यूज़ करियां पई, मूंखे ॾाढो फ़ाइदो आहे हिन चांहि में, ॾाढो मूंखे। तव्हां के महिमान थी अचे, डॉक्टर साहब तव्हां वटि महिमान थी अचे या जॾहिं महिमान थी अचनि ऐं मानी खाइण जो टाइम हुजे तव्हां हुनखे मानी न खारायो, चांहि पीआरियो, ईअं थींदो आहे? न, उहो त डॉक्टर साहब ते पाण ते डिपेंड थो करे। डॉक्टर साहब पहिरीं मानी खाईंदा ऐं चांहि पीअंदा। पर मां पर्ल डस्ट ई अॻियां रखंदुसि, डॉक्टर साहब खे ज़ोरी पीआरींदुसि, डॉक्टर साहब पीओ। मतिलबु तव्हां या असां वटि हिकिड़ो छो त महिमान नवाज़ी असांजे पंहिंजी जेके आहिनि सभिनी जी जेके आहे फेवरेट आहे। न असांजो कल्चर में मतिलबु महिमान नवाज़ी त आहे, केरु बि अचे थो या कंहिं वटि असां वञूं था त का शइ असां उनखे पेश कयूं था। अॼुकल्ह त चांहि जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घणो थी वियो आहे, घणो थी वियो आहे। बिल्कुलु त तव्हांजो हुन में चांहि जेके आहे उहो जेके पाण चवंदा आहियूं जूसिस वग़ैरह या जेके मशरूब आहिनि उन्हनि खां वधीक यूज़ जेके आहे थिए थी, मशरूब जीअं यूज़ थिए थी। हे बि हिकिड़ो मशरूब आहे, हिकिड़ो नेचुरल मशरूब आहे जेको सेहतमंद मशरूब आहे। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, मां जेको ॾिठो आहे, मां जेको स्टडी कई आहे त तक़रीबन 200 सालनि खां अॻे चांहि जेका असां दुनिया में जेको सो ॾिठी वई आहे या मुल्कनि में जेको थिए थी, जीअं इंडिया में, चाइना में या श्रीलंका या कीनिया में, उतां जेको सो चांहि सॼी दुनिया में फैलिजी विया। त हाणे इहो बि स्टडी में आहे त दुनिया जो 2 नंबर मशरूब आहे, उहो छो? 3000 खां मथे जेको आहे न चांहि जा क़िस्म आहिनि, 3000 खां मथे चांहि जा क़िस्म पूरी दुनिया में आहिनि। अच्छा, पूरी दुनिया में। पहिरियों नंबर त मशरूब पाणी खे ई कुदरती चयो वेंदो आहे, जेको वाटर आहे उहो हिकिड़ी कुदरती नेमत आहे। ॿी नेमत हिन वक़्तु चांहि खे चयो पियो वञे। त इहा हिकिड़ी कुदरती जेको आहे मशरूब आहे, नेचुरल आहे, हेल्थ बेनिफिशियल आहे, माना इन जा हेल्थ ते फ़ाइदा सुठा आहिनि, जहिड़ी तरह पाणी जा फ़ाइदा सुठा आहिनि। इन करे हिकिड़ो ॿियो नंबर मशरूब जेको आहे चांहि खे चयो पियो वञे। सॼी दुनिया में इस्तेमालु थिए थी, सॼी दुनिया में पूरी इस्तेमालु थिए पई, पूरे वर्ल्ड में। अच्छा, छा हर मुल्क में या हर हिसे में हिकु ई वैरायटी आहे या मुख़्तलिफ़ माण्हुनि जो मुख़्तलिफ़ जेको सो चांहि पीअण जो अंदाज़ आहे? चांहि जा जेके न जीअं तव्हांखे ज़िक्र कयो त 3000 क़िस्म आहिनि, उन में ग्रीन टी बि आहे, वाइट टी बि आहे, ब्लैक टी बि आहे, मुख़्तलिफ़ ॿियूं बि टियूं आहिनि। पर मोस्टली चाइना में ग्रीन टी थोरी ज़्यादा इस्तेमालु थींदी आहे, बाक़ी अदरवाइज़ कंट्री में ब्लैक टी सभ खां ज़्यादा। असां वटि साउथ एशिया में त ब्लैक टी साउथ एशिया में ब्लैक टी सभ खां ज़्यादा इस्तेमालु थिए थी। पोइ उनखे असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कयूं था, जेको उहो प्रोसेस त असांजो पंहिंजो आहे न, अलॻि जेको सो उनखे। मैडम तव्हां छा चवंदो पर्ल डस्ट चांहि जे लाइ? तव्हां चयो त मां इहा ई पीअंदी आहियां, इहा ई पसंदि मां चवणु चाहींदसि त अगरि तव्हांखे बहितरीन ऐं ख़ुशगवार लाइफ गुज़ारणी आहे ऐं हिकिड़ी पुरसुकून ज़िंदगी गुज़ारणी आहे, तव्हां पर्ल डस्ट जो इस्तेमालु कयो। पर्ल डस्ट बेस्ट आहे हिकिड़ी ख़ुशगवार लाइफ जे लाइ ऐं ज़हन खे चुस्त बणाइण जे लाइ, ऐं जेके रत जी रवानी आहे उन जे लाइ बि, जिस्मानी जेके थकावट आहे उन जे लाइ बि। तव्हांजो चांहि पीअण जो अंदाज़ कीअं आहे? माना कप रखियो हुजे, हिकिड़ो ख़तमु थिए त ॿियो शुरू कयो, या तव्हांजा वक़्त मुक़ररु थियल? मां जेके आहे पीअंदी त उहे त ॾींहं में 3-4 कोप आराम सां पीअंदी आहियां, पर थोरो हुन में वक़फ़ो हूंदो आहे ऐं कंटिन्यू न। अच्छा, डॉक्टर साहब केतिरा कप या कंटिन्यू जेके माण्हू चांहि पीअंदा रहंदा आहिनि उहो सिलसिलो बहितर आहे या इन जे लाइ के वक़्तु मुक़ररु हुजनि जीअं असांजे खाधे जा मुक़ररु आहिनि? बहितर कीअं आहे त वक़्तु मुक़ररु हुजे। वक़्तु मुक़ररु इहो त घटि में घटि 4 खां 5 कप हिकिड़ी बॉडी जी रिक्वायरमेंट आहे, ओतिरा पीअणु खपनि। पर कंटिन्यू में न, तव्हां सुबुह जो पीती वरी तव्हां कुझु वक़फ़े खां पोइ इस्तेमालु कयो, उनजा बहितर असर थियनि था जेके तव्हां वक़फ़े सां इस्तेमालु कयो था। त जेकर तव्हां हिकु ई वक़्तु ज़्यादा पीओ था त पोइ उनजा ओतिरा फ़ाइदा नथा मिलनि जेतिरा टाइम वक़फ़े सां मिलनि। माना जेका शइ तव्हां ज़्यादा इस्तेमालु करियो त उहा ख़तरनाक साबित थींदी, तव्हांजो मक़सदु आहे? हद खां वधीक ख़तरनाक बिल्कुलु साबित थींदी आहे काई बि शइ हुजे। चांहि लाइ अहिड़ी काई बि स्टडी एतिरी न आई आहे जंहिंजा का ज़्यादा नुक़सानात सिहत ते हुजनि।
उहे जेके 10 कप पीअनि था उनजो कोई उनजो कहिड़ो ख़ासि क़िस्म जा कोई- एंटी ऑक्सीडेंट जेके आहिनि चांहि जे अंदरि उनजो फ़ाइदो कहिड़ो आहे छो त वक़्तु बि पूरो थियण वारो आहे हा बिल्कुलु हिन में एंटी ऑक्सीडेंट आहे जंहिंमें असांजा फ्री रेडिकल जिस्म में मुख़्तलिफ़ जेके खाधनि मां तयारु थियनि था मुख़्तलिफ़ बीमारियूं कनि था हे उन्हनि खे प्रिवेंट करे थी रोके थी एंटी ऑक्सीडेंट मतिलबु आहे त जेके फ्री रेडिकल्स खे रोकणु आहे फ्री रेडिकल्स खे रोकणु माना काफ़ी बीमारियुनि जो बचाव आहे जेकॾहिं फ्री रेडिकल्स जिस्म में वधी था वञनि त काफ़ी बीमारियूं जेको आहे न जनम वठनि थियूं उन करे हिनखे एंटी ऑक्सीडेंट हिन में जेको उनजे रोकण सां कैंसर जी बीमारी जो ख़र्चो घटि आहे हा बिल्कुलु उन में कैंसर लाइ बि भली फ़ाइदे वारी आहे स्टडीज़ उहे चवनि पई त जेकॾहिं कैंसर जा जेके सेल्स आहिनि उनजी ग्रोथ खे रोके थी माना उनजी वाध खे रोके वाध खे रोके थी दीवा आख़िर में मैसेज छा ॾींदो पैगाम छा ॾींदो मां जेके मूंखे ॾिसी रहिया आहिनि मुंहिंजा फैंस जेके बि आहिनि उहो जेके मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे इहे चवंदसि त तव्हां पर्ल डस्ट यूज़ कयो छो त पर्ल डस्ट जेके हिकिड़ी बहितरीनु चांहि आहे हिकिड़ी मतिलबु सुठी चांहि आहे हिन जो ज़ाइक़ो तमामु बहितरीनु आहे भलो आहे ऐं अगरि तव्हां पर्ल डस्ट यूज़ कंदो त मूं वांगुरु शायदि को स्टार थी वञे स्टार थी को वॾो स्टार थी चुस्त रहंदो ठीकु आहे वरी में चुस्त बि रहंदो सेहतमंद बि रहंदो ऐं तव्हांजी ख़ुशगवार लाइफ गुज़रंदी वरी डॉक्टर साहब तव्हां छा पैगाम ॾींदो पैगाम चांहि जे बारे में त चांहि जा उहे जेके कंसेप्ट मिसकंसेप्ट्स आहिनि उहे ज़हन मां कढणु खपनि त चांहि पीअण सां माण्हू आदी थी वेंदो आहे या चांहि सां रंग कारो थींदो आहे इहे हिकिड़ियूं अनएथिकल ॻाल्हियूं आहिनि जेके कंहिं बि रिसर्च में शामिलु न आहिनि चांहि जा सिहत ते बहितर इफेक्ट आहिनि ऐं माण्हू रेगुलर हिन जो यूज़ करे त उहो सिहत खे काफ़ी बीमारियुनि खां माण्हू पाण खे बचाए सघे थो डॉक्टर सुरेश कुमार तव्हांजी वॾी महिरबानी दीवा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां बि आहियो नाज़रीन तव्हां असांजे मौजूद महिमान जी ॻाल्हि ॿुधी चांहि बाबति डॉक्टर साहिब जी जेका पंहिंजी रिसर्च हुई डॉक्टर सुरेश कुमार जी उहा हुई त हिन जे अंदरि जेके 3 अहम एलिमेंट आहिनि उहे असांजे बॉडी खे जेके से मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइनि था ऐं असांखे चुस्त बि कनि था इहो ज़रूरु आहे त चांहि खे इस्तेमालु कजे पर हूअं बि का बि शइ हद खां वधीक जेका उहा नुक़सानदेह आहे तंहिंजे करे चांहि खे पंहिंजे वक़्त सिर इस्तेमालु कजे ऐं उनजे फ़ाइदनि मां फ़ाइदा वठणु घुरिजे इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़